मौजूद तव्हां आया आहियो, तव्हां आयूं आहियो। मां नसीराबाद जे माण्हुनि खे सभिनी खे सलाम पेश कयां थो, जिन हिकु महीनो तक़रीबन थियो आहे ऐं पंहिंजे शहर जे हिकु बाकिरदार मेहनती अवाम दोस्त, वतन दोस्त, फ़र्ज़ंद जे आज़ादीअ जे लाइ जंहिं मुसलसल तरीक़े सां जिदोजहद कई आहे, मां उन्हनि खे सलाम पेश थो कयां। ऐं उनखां वधीक मां इन्हनि न्याणियुनि खे सलाम थो पेश कयां जिन इन तहरीक खे दुनिया तोणी पुॼायो आहे। ऐं इहा ॻाल्हि दोस्त दुश्मन सम्झी छॾनि त जंहिं क़ौम जूं न्याणियूं, जंहिं क़ौम जूं औरतूं रोडनि ते निकिरी अचनि ऐं पंहिंजा जनाज़ा छॾे निकिरी अचनि, उनखे दुनिया जी का ताक़त उन क़ौम खे दबाए नथी सघे, उन क़ौम खे शिकस्त नथी ॾेई सघे। तव्हां हिकिड़ी तारीख़ लिखो पिया ऐं तव्हां हिकिड़ी तारीख़ लिखो पियूं। मां यकीन सां थो चवां, ही नई सिंध जे तारीख़ में इहो लिखिबो त कीअं अॻ में बि जेका मिसिंग पर्सन्स जो मसइलो पुराणो आहे, जेका तहरीक हली इतफ़ाक़ सां, उन में बि इतफ़ाक़ सां या शौरी तौर ते तव्हांजे शहर जूं ई न्याणियूं हुयूं जिन उनखे हलायो पिए। पर तव्हां उन में नओं अंसर ॾिनो आहे जो लॻातार रोज़ानो ही जेका जिदोजहद थिए थी, इन जा तमामु दुनिया में थोरा मिसाल मिलंदा। ऐं सिंगार रुगो न थियो आहे, ॿिया बि वतन दोस्त, अवाम दोस्त माण्हू अॻुवा थियनि पिया। असां बिल्कुलु चऊं था उन जी ज़िम्मेवार रियासत ऐं रियासती इदारा आहिनि। छाकाणि त ॻाल्हियूं ॿ थी सघनि थियूं, या त उहे पाण रियासती इदारा इन्हनि खे अॻुवा कनि था, या त रियासती इदारा ना हलनि। ॿ ॻाल्हियूं आहिनि। भई तव्हां चओ था असांजी एॾी रियासती इदारनि जी हिकिड़ी उन्हनि जी जांच आहे जो मिसाल ॾींदा आहिनि त समुंड जे तरे में सुई पई हुजे त बि असांजूं एजेंसियूं ॻोल्हे अचनि, त पोइ भला जे फ़र्ज़ु कजे त तव्हां मुलविस न आहियो, त पोइ केरु थो अचे जेको इन्हनि माण्हुनि खे खणी थो वञे ऐं तव्हां उन्हनि खे छो नथा ॻोल्हे सघो? त पोइ या तव्हां ना हलायो। हिकिड़ी ॻाल्हि कयो त या तव्हां पाण हुन जा ज़िम्मेवार आहियो, ज़िम्मेवार ॿिन्ही हालतुनि में आहियो, या त अॻुवा कयो था रियासती इदारा, या तव्हां ना हलायो। ऐं इहा जिदोजहद हुकुमराननि खे सम्झणु घुरिजे। हुननि इहो कयो छो? माण्हू अॻुवा करणु इन करे त हुननि माण्हुनि खे हक़नि लाइ आवाज़ु उथारण खां रोकण जा सभु तरीक़ा अख़्तियार कया, जेलनि में विधऊं, सज़ाऊं ॾिनऊं, तॾहिं बि सिंध जे माण्हुनि पंहिंजे हक़नि जो आवाज़ु उथारण खां बसि न कई। त पोइ हुननि इहो कयो त हाणे जेके माण्हू अवाम जे, माण्हुनि जे, क़ौम जे हक़नि जी ॻाल्हि था कनि, उन्हनि माण्हुनि खे ई गुम कजे ऐं हिकिड़ो हैरास पखेड़िजे त ॿिया माण्हू इहो कमु न कनि। पर हुकुमराननि खे इहा ॻाल्हि सम्झी छॾणु घुरिजे त तव्हां 8 सालनि खां, 9 सालनि खां इहा माण्हू अॻुवा तव्हां कयो पिया, पर माण्हू पंहिंजे हक़नि जी आवाज़ु उथारण लाइ जीअं तव्हां वधीक माण्हुनि खे अॻुवा कयो था, वधीक माण्हू रोडनि रस्तनि ते अचनि था। ऐं जीअं मूं चयो हाणे ऐं जॾहिं माण्हुनि खे खंभेनि था, हुकुमरान अणसिधी तरह पंहिंजे शिकस्त जो इहो इक़रार कनि था त तव्हां माण्हुनि खे पंहिंजे हक़नि जी आवाज़ उथारण खां रोके नथा सघो। तव्हां अदालतूं तव्हांजियूं आहिनि, रियासत जो हिकिड़ो हिसो आहे अदालत। कानून तव्हां पंहिंजा ठाहिया आहिनि, स्पेशल कोर्टूं ठाहियूं आहिनि, स्पेशल ख़ासि कानून ठाहिया आहिनि इन जे लाइ त जेको हक़नि जी ॻाल्हि करे उनखे सज़ा ॾियो। पोइ उन्हनि कोर्टुनि में पेश कयो न उन्हनि खे। उन्हनि पंहिंजे कोर्टुनि में पेश करण खां डिॼो था त माना तव्हां पंहिंजी शिकस्त मञो था। त मां वधीक घणी न कंदुसि। मां वरी बि नसीराबाद जे मोबे वतन माण्हुनि खे मजमूई तौर ते ऐं ख़ासि तौर ते वरी बि पंहिंजे अधनि भेनरुनि खे सलाम पेश कयां थो। तव्हां इहा जिदोजहद जेका कई आहे रुगो सिंगार लाइ न आहे,
इहा सभिनी मिसिंग पर्सन्स लाइ आहे ऐं रुगो मिसिंग पर्सन्स लाइ बि न आहे जेके तव्हां नारा भणो था, जेको असां महीने खां ॾिसंदासीं। सभिनी इंसान दोस्त पोरियत माण्हुनि जे लाइ तव्हां जिदोजहद कयो था ऐं इहा तव्हांजी जिदोजहद जो आवाज़ु सिंध खां निकिरी पाकिस्तान तोणी, पाकिस्तान खां निकिरी दुनिया तोणी वियो आहे। ऐं मां इहो उमेदु कयां थो ऐं मूंखे पक आहे त इहा मिसिंग पर्सन्स जे आज़ादीअ ताईं बि रुगो कोन हूंदी, पर इहा सिंधी क़ौम जे, सिंधी माण्हुनि जे, मुहिबे वतन पोरियत माण्हुनि जे हक़नि जे हासिलात ताईं इहा जिदोजहद रहंदी। मां वियुसि बसि आख़िरी ॻाल्हि कयां थो, फिशर फोक वारनि जो सालियानो इजलास थींदो आहे, उन में मां वियुसि 2 महीना खनि अॻु में थियो, बखियल बि हुयो। उन में मूं हुते ॻाल्हि चई, हक़ीक़त इहा ॻाल्हि आहे। मूं चयो 50 साल मूंखे सियासत में थिया आहिनि, कराचीअ खां वठी पिशावर ताईं मां सियासी जलसनि में वियो आहियां, पर इहो पहिरियों जलसो मूं ॾिठो आहे जंहिंमें औरतूं अक्सरियत में आहिनि। जजे तइदाद में हूंदियूं पर मर्दनि खां अक्सरियत में आहिनि। त मां उन्हनि खे सलाम थो पेश कयां। त पोइ मोहम्मद अली शाह जॾहिं आयो, चई अदा असां जेके फिशर फोक फोरम जेके नंढियूं वॾियूं कामयाबियूं हासिलु कयूं आहिनि, उनजो कारण इहो आहे त उन्हनि जी क़यादत इहे औरतूं कंदियूं आहिनि। त हीअ जेका जिदोजहद आहे जंहिंजी क़यादत अदियूं ई भेण, मूंखे यकीन आहे त इहा सिंगार जे आज़ादीअ ताईं बि हलंदी, ॿियनि मिसिंग पर्सन जी आज़ादीअ ताईं बि हलंदी ऐं इहा अॻिते उन्हनि माण्हुनि जे जिन जे हक़नि जी ॻाल्हि कंदे सिंगार वियो आहे, उन्हनि माण्हुनि जे हक़नि ताईं बि इहा जिदोजहद हलंदी। तव्हांजी